इस्लाम कोर्ट में महांगाई ऐं मुनाफ़िख़ोर माफ़िया जे ख़िलाफ़ एसी जी हिमायत में ॿिए ॾींहुं बि शहरी रोडनि ते एहतिजाज करे धरणो हुयो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि फंक्शनल लीग जे यूसी चेयरमैन अला बचायो विकियो, लेखक हाजी कुंभार, रोशन गुरनानी, जाफ़र विकियो, अशरफ समो, सदरुद्दीन बजीर जी अॻवाणी में टाउन बोर्ड वटि धरणो हुयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त वापारियुनि जी हिकु हटी सबबि महांगाई वधी वई आहे। अटे समेत हर शइ में मिलावट कई पई वञे। इंतज़ामिया खे कमु करणु नथो ॾिनो वञे। गुज़िरियल ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर जॾहिं दुकान ते ॾंड विझी दुकान सील कयो त वापारी अॻवान ॾंड छिक करे शहर बंदि कराए छॾियो। वापारी अॻवान ब्लैकमेलिंग करे रहिया आहिनि। असां एसी जी मुकमल हिमायत करूं था ऐं इख़्तियारनि खां घुर था करियूं त मुनाफ़िक़ोर वापारियुनि ऐं अॻवाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में ही धरणो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची